साहिल लुधियानवी में ये जो शेर है, एक शहंशाह ने बना के ताज महल, एक गरीब की मोहब्बत का उड़ाया है मजाक। इहो शेर हुन तॾहिं चयो हो जॾहिं शहंशाह उते नूरजहान जे लाइ ताजमहल ठारायो, जॾहिं उहा अञा मुई बि कान हुई ऐं उहो हिन वक़्तु दुनिया जो वॾो अजूबो ऐं तमामु ख़ूबसूरत इमारत सम्झी वञे थी। गंगा नदीअ जे किनारे ते हिकु ख़ूबसूरत संगमरमर जो महल सम्झो वञे थो ऐं रोज़ु सुबुह जो ऐं शाम जो माण्हू उते सैर लाइ वञनि था। सिज उभरण जे वक़्तु ऐं सिज लहण जे वक़्तु माण्हू उते वञनि था ऐं इंसान खे इहो सम्झो वञे थो त हू पंहिंजी मोहबत खे कीअं थो इज़हार करे, यानी पंहिंजी मोहबत खे ॾेखारण जे लाइ या उन जे तस्कीन जे लाइ हू ज़ालुनि खे ज़ेवर वठी ॾींदा आहिनि या उन्हनि खे को वॾो घरु वठी ॾींदा आहिनि या उन्हनि खे किथे घुमाइण वठी वेंदा आहिनि। इहे सभु शयूं सही आहिनि, इहे त माण्हूअ खे पंहिंजे अंदरूनी ख़ुशीअ जे लाइ ऐं जंहिंसां माण्हू मोहबत करे थो उन ते जिस्म ऐं माल पंहिंजो ॾिए थो, उनजो कुझु हिसो उनखे ॾिए थो, त इहो हिकिड़ो सुठो इंटरेक्शन आहे ऐं औरत ऐं मर्द जे विच में जेको तालुक़ आहे उनजी ख़ूबसूरतीअ खे ज़ाहिर करे थो। पर जेकॾहिं कोई माण्हू पंहिंजी मोहबत जो इज़हार इन तरीक़े सां करे थो जो हू दुनिया खे ॾेखारण लाइ लखें अरबें डॉलर्स जो इस्तेमालु थो करे ऐं हू एतिरा पैसा माण्हुनि खे ॾिए थो सिर्फ़ु इन जे लाइ त हू ॾेखारे त आउं पंहिंजी ज़ाल सां केतिरी मोहबत करियां थो, त इहो जेको मामिलो आहे इहो जेको आहे उहो इख़्तिलाफ़ जी नज़र थी वञे थो। सो ताज़ो इटली जे शहर वेनिस में जेको केनाल्स ऐं नदियुनि जो शहर आहे, जेको दुनिया जो ख़ूबसूरत तरीन शहर सम्झो वञे थो, जंहिंमें माण्हू ॿेड़ीअ में चढ़ी हिकु घर खां ॿिए घर ताईं या हिकु आइलैंड खां ॿिए आइलैंड ताईं वेंदा आहिनि ऐं माण्हू पंहिंजूं मोकलूं गुज़ारण लाइ उते वेंदा आहिनि, उते ताज़ो अमेज़न जे मालिक जोसेफ बेज़ोस हिकु औरत जेका लॉरेंस साचेज़ आहे, जेका हिकिड़ी जर्नलिस्ट हुई, हिकिड़ी एंकर हुई, उन सां शादी रचाई ऐं उन शादीअ में $46 मिलियन यानी 46 मिलियन डॉलर जेके आहिनि उहे ख़र्च थिया। त हीउ ॾिठो वञे जेकर त जॾहिं को माण्हू एतिरो पैसो ख़र्च करे थो त हुनखे इहो सोचणु घुरिजे त हिन वक़्तु दुनिया में केतिरी गुरबत ऐं केतिरी बेरोज़गारी ऐं केतिरा माण्हू घरनि खां ॿाहिरि आहिनि यानी होमलेस आहिनि, उन्हनि ते उहो पैसो जेकॾहिं ख़र्च करे हा त बि शायदि इहा साॻी रपना हू पंहिंजी ज़ाल खे ॾेई सघे हा। ऐं इहा ई ॻाल्हि आहे जेका आउं अॼु करणु चाहियां थो त हुन जेको एतिरो ख़र्च कयो उहो सिर्फ़ु इहो ॾेखारण लाइ कयो त आउं इलाही वॾो पैसे वारो माण्हू आहियां ऐं हुन जे शादीअ में केतिरा ई वॾा कारोबारी माण्हू ऐं वॾा सियासतदान ऐं वॾियूं अदाकाराऊं शामिलु थियूं, यानी माइक्रोसॉफ्ट जो मालिक बिल गेट्स बि उते वियो ऐं ॿियूं केतिरियूं ई अदाकाराऊं उते वयूं ऐं उन्हनि शादीअ में हिसो वरितो। इन जे दौरान केतिरा ई उन शहर में पिणु प्रोटेस्ट थिया। माण्हुनि चयो त जेकॾहिं तूं पंहिंजी शादीअ जे लाइ वेनिस जो शहर थो मुक़ररु करीं त पोइ छा तूं एतिरो टैक्स बि ॾेई सघीं थो, यानी हू जेको शादीअ ते एक्सपेंडिचर थींदो उहो त हू पंहिंजे टैक्सिस में एक्सपेंडिचर में ॾेखारे छॾींदो,
उनजो को हू टैक्स त कोन ॾींदो। दैट मीन्स इहो जेको पैसो आहे इहो शादीअ जे रस्मुनि ते इस्तेमालु कयो वियो। त जेके माण्हू मिडिल क्लास जा माण्हू आहिनि उहे अहिड़ियूं शादियूं ॾिसी छा सोचीनि था? अहिड़ियूं शादियूं ॾिसी असां जहिड़ा माण्हू या असांजा ॿार ऐं असांजा माइट ऐं असांजा दोस्त उन्हनि जा जेके जज़्बात आहिनि उहे एतिरा उभामी वञनि था जो हू सोचीनि था त काश आउं बि एतिरो पैसे वारो हुजां जो आउं अहिड़ियूं शादी करे सघां। भला जेकॾहिं ॿियो न त आउं हिकिड़ी नंढड़ी होटल ई जेको आहे वेनिस में हायर करियां ऐं उते सभिनी माण्हुनि खे बि घुरायां। यानी जेकॾहिं असां हिकु तमामु वॾी होटल में शादी करियूं था त उन शादीअ जी ख़ुशीअ जो इहो ई हिकिड़ो जज़्बो आहे न, हिकिड़ो इहो ई अंसर आहे त उन में असांजा माइट ऐं दोस्त ऐं जेके कलीग्स आहिनि उहे उन में शिरकत करे सघनि। ऐं जॾहिं उहे शिरकत कंदा आहिनि त असांखे ख़ुशी थींदी आहे। पर जेकॾहिं तव्हां उहो वेन्यू हज़ारे मील परे कंहिं अहिड़ी जॻह ते रखंदा जिते उन्हनि जो अचणु मुश्किल हूंदो ऐं तव्हां उन्हनि खे उन जूं टिकेटूं प्रोवाइड कंदा त हू उते टिकेटूं करे अचनि ऐं अची उन होटलूं जेके आहिनि से हायर कनि ऐं तव्हांजी शादीअ में शिरकत कनि, त उहा शादी जेको आहे उहो जेको तक़रीब आहे उहा तक़रीब छा एतिरी अहम आहे जो माण्हू पंहिंजो वक़्तु कढी ऐं जेको आहे होटलूं बुक कराए, फ्लाइटूं बुक कराए ऐं हफ़्ते खनि जे लाइ अची इटली जे शहर वेनिस में रहनि। तव्हां इहो ॿुधाइणु चाहियो था त मुंहिंजी हीअ शादी एतिरी अहम आहे। भई जोसेफ बेज़ोस पंहिंजी पहिरीं ज़ाल खां साल 2 अॻु में ई तलाक वरिती आहे या हुनखे तलाक ॾिनी आहे, हुनजी तलाक थी वई आहे। ऐं लॉरेंस सॉन्चिस बि पंहिंजे मुड़ुस खां कुझु ई वक़्त अॻु में तलाक वरिती आहे ऐं हू उन खां जुदा थी आहे। हिन में का ॻाल्हि कोन्हे, औरत ऐं मर्द जो पाण में निभाउ न थींदो आहे त हू तलाक बि ॾेई सघनि था, छाकाणि जो हिकिड़े इंतिहाई सख़्तीअ वारे माहौल में रहण खां बहितर आहे त भले तलाक थी वञे ऐं हुननि जूं तलाकूं थी वयूं आहिनि। पर हीअ त जेके तलाकूं आहिनि उहे बि हिकिड़ियूं कमर्शियल तलाकूं थियनि थियूं, छो जो जेके तमामु वॾा माण्हू आहिनि उन्हनि जी जेका अरबें डॉलर्स जी दौलत थिए थी, उन तलाक ते उन दौलत जो कुझु हिसो उन जे स्पाउस खे मिले थो ऐं उन जी उहा लालच स्पाउस जी एतिरी वधी वेंदी आहे जो हू चवंदी आहे त हाणे हिन सां गॾु रहण मां कहिड़ो फ़ाइदो, हिन खां त बहितर आहे त आउं हिन मां ॿियो कुझु न त भला जेकॾहिं $100 मिलियन बि जोसेफ बेज़ोस जे दौलत मां हुनजी पोईं ज़ाल खे मिली विया हूंदा त उहो तलाक में ख़ुशि हूंदी। $100 मिलियन मां त उहो इलाही सुठी ज़िंदगी गुज़ारे सघे थी ऐं जेको आहे सो कंहिं मुनासिब माण्हू सां शादी बि करे सघे थी। तंहिं करे जेको शादी जो बंधन आहे उहो त हिकिड़ो इमोशन्स ते ऐं अख़लाक ते ऐं उन खां सवाइ हिकिड़ी कम्यूनिटी जे डेवलपमेंट ते बीठल हूंदो आहे। छो जो जॾहिं माण्हू तलाक ॾियनि था त उन्हनि जा जेके ॿार आहिनि उहे नफ़्सियाती तौर ते हिकु तमामु घणे तकलीफ़ मां गुज़रनि था। इन जो अहसासु उन जे माउ ऐं पीउ खे न हूंदो आहे। उन माउ ऐं पीउ खे इहा ख़बर न पवंदी आहे त जॾहिं असां झगड़ो करियूं था, जॾहिं असां गुथा अल्फाज़ ॻाल्हायूं था हिक ॿिए सां, त उहे अल्फाज़ ऐं उहो झगड़ो उन्हनि जा ॿार ॿुधनि था ऐं हुननि जी नफ़्सियात ते असरु थिए थो। ऐं जेकॾहिं तव्हांजे विच में तलाक थी वञे थी त हुनजो जेको ॿारु आहे हुनजो टाइम ई विरहाइजी थो वञे। हू अधु टाइम पंहिंजे माउ खे थो ॾिए ऐं अधु टाइम पंहिंजे पीउ खे थो ॾिए ऐं उन खां गॾोगॾु इहो पिणु सोचींदो रहे थो त हीअ मुंहिंजा माउ पीउ गॾु छो नथा रहनि ऐं असां गॾिजी हिकु कुटुंब छो नथा थियूं। बहरहाल जेको शादीअ जी जेका रस्म आहे या जेको इहो बंधन आहे, बेसिकली सॼी दुनिया जी जेका दौलत आहे या सॼी दुनिया जी जेका माण्हू महिनत कंदो आहे उन महिनत जो पहिरें में पहिरियों जेको अंसर आहे उहो इहो ई हूंदो आहे त इंसान कम्यूनिटी ठाहिनि ऐं ख़ानदान ठाहिनि ऐं ख़ानदाननि मां ख़ानदान ठाहिनि। उन्हनि ख़ानदाननि खे टोड़ण में ही जेके आहिनि से पंहिंजी नफ़्सियात जो ऐं पंहिंजे तइलीम ऐं पंहिंजे इल्म जो को बि फ़ाइदो कोन था वठनि ऐं अलॻि ऐलान तलाकुनि जो इज़हार कनि था त उन्हनि जे ॿारनि ते जेको असरु थिए थो इहो त हू कोन था सोचीनि। पर जेकॾहिं का ॿी शादी करे थो, मसलन जोसेफ बेज़ोस जंहिं हींअर हीअ शादी कई आहे, हुनखे शादी करण जो बेशक हक़ु आहे, पर जॾहिं हुनजी इहा ॿी शादी आहे त उनखे धूमधाम सां जेको आहे $46 मिलियन जे
क़ीमत सां या शादी करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। सो मुंहिंजो चवणु सॼो इहो ई आहे त एक शहनशाह ने बना के ताजमहल एक गरीब की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक। त अहिड़ियुनि शादियुनि जे ख़िलाफ़ एहतिजाज थियणु घुरिजनि ऐं उन्हनि खे निंदणु घुरिजे। शादी भले करे, मगर शादीअ जो एॾो वॾो जेको एॾी वॾी जेका तकरीब आहे उहा मुंहिंजे ख़्याल में न थियणु घुरिजंदी।